आगाह कयां खे अहम ख़बर है। नव दरियो जे शाही बाज़ार में बाड़ो पुरस्कार नमूने गुम थी वियो है। संदसि वारस परेशान आहिनि। वारसनि पारां ॻोल्हा बावजूद ॿारड़े अब्दुल्ला कड़ियो जो पतो न पइजी सघियो आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। नएं दरे जी शाही बाज़ार में ॿारड़ो पुरस्कार नमूने गुम थी वियो आहे। वारस सख़्त परेशान आहिनि। वारसनि पारां ॻोल्हा बावजूद भी ॿारड़े अब्दुल्ला जो पतो न पइजी सघियो आहे। अहम ख़बर है। नव दरियो जे शाही बाज़ार में बाड़ो पुरस्कार नमूने गुम थी वियो है। वारसनि पारां ॻोल्हा बावजूद ॿारड़े अब्दुल्ला कड़ियो जो पतो न पइजी सघियो आहे। अहम ख़बर है। नएं दरे जे शाही बाज़ार में बाड़ो पुरस्कार नमूने गुम थी वियो है। वारस परेशान आहिनि। वारसनि पारां ॻोल्हा बावजूद ॿारड़े अब्दुल्ला कड़ियो जो पतो न पइजी सघियो आहे। राब्तो कयो आहे नएं दरे में रशीद अबड़ो सां। रशीद, ॿुधाइजो, ॿारड़ो अब्दुल्ला कड़ियो गुम थी वियो है। पुलिस का वारसनि जी मदद कई आहे? बिल्कुल नव दरो जे शाही बाज़ार में ईद दौरान रश हुजण सबब ख़रीदारी जे लाइ आयल पंहिंजे अमड़ सां 9 वरनि जो जेको आहे अब्दुल्ला पुट मुख्तियार कुड़ियो नव दरो जे शाही बाज़ार में जेको आहे त गुम थी वियो आहे। जंहिंजी जेको आहे त मस्जिदनि में पड़ा जड़ाइण सां गॾु ॻोल्हा पिणु कई वई आहे, पर हिन वक़्तु ताईं जेको आहे त हुनजो पतो न पइजी सघियो आहे। वारसनि पारां नव दरो पुलिस खे पिणु ॾिनो वियो आहे, इतलाह ॾिनो वियो आहे, पर हिन वक़्तु ताईं उहो ॿारड़ो हथ अची न सघियो आहे, जंहिं करे हुनजे वारसनि में सख़्तु मायूसी छाइल आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद तफ़सील खां आगाह करण जे लाइ।